अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत से हूंदा। दोस्तों असां ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं असांजे चैनल ते न त ज़मीर व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे नोटिफिकेशन ऑल करे छॾियो। सब्सक्राइब करण सां मुंहिंजो बेल निशान करंदो काफ़ी असांजो हौसला वधंदो ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तुरस नवाब खान ऐं बख़्त पंहिंजी चाचूसी में कामयाब थी वेंदा। बख़्त वञी शेरली जे ॻोठ तरफ़ हमलो कंदो। सिजावल खान ऐं शेरली खे विढ़ाइण जो ऐं बख़्त शेरली जे कुल्हे ते गोली हलाईंदो ऐं ॿिए पासे मीर पुलिस खे ॿुधाईंदो त मुंहिंजी भेण जो कातिल इहो मूसा ऐं दरिया खान आहिनि। दरिया खान जे कुल्हे ते गोली लॻियल आहे, तूं वञी इनखे गिरफ़्तार कर। ऐं उन खां पोइ पुलिस ईंदो मूसा जी शादी ते दरिया खान खे गिरफ़्तार करण जो, पर रसन नवाब खान पुलिस खे रोके छॾींदो। शादी खां पोइ तूं इनखे गिरफ़्तार करे सघीं थो, बाक़ी हीअं न। मूसा पुलिस खे चवंदो त असां ॾोही आहियूं, तूं भले असांखे गिरफ़्तार कर, पर इहा सच ज़रूरु ज़ाहिर थींदो। ऐं उते मीर ज़िद करे वेही रहंदो त मां हरू मूसा ऐं दरिया खान खे ज़रूरु गिरफ़्तार कंदुसि। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।